शिकारपुर में मासूम बाड़ो खुलियल गटर में किरी पियो, जंहिंखे इलाइक़े वासियुनि कढी अस्पताल पहुचायो आहे। वधीक तफ़सील ॿुधण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि महबूब बलोच। जी महबूब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ये शिकारपुर में अफसोसनाक वाक़ियो पेश आयो है। शिकारपुर में म्यूनिसिपल इंतजामिया जी मुबैना गफ़लत सबब न्यू शिकारपुर बिल्डिंग ऑफिस भरिसां जेको आहे नंढड़ो नींगर खुलियल गटर जा ढक खुलियल हुजण सबब जेको आहे 3 वरहनि जो मासूम अयान अली संजराणी खुलियल गटर में किरी पियो। इतला ते जेको आहे वारस ऐं शहरी जेके आहिनि उते पहुता ऐं नंढड़े नींगर खे फौरी तौर ते गटर मां कढियो ऐं बेहोशीअ जी हालत में सिविल अस्पताल शिकारपुर मुंतकिल कयो वियो, जिते डॉक्टरनि पारां जेको आहे तिबी इमदाद फराहम कई पई वञे। इलाइक़े वासियुनि जेको आहे म्यूनिसिपल इंतज़ामिया ख़िलाफ़ उते जेको आहे दाहियो त शहर में केतिरनि ई हंधनि ते गटरनि जा ढक जेके आहिनि खुलियल आहिनि, जेके कंहिं बि वक़्तु वॾे हादसे जो सबबु बणिजी सघनि था। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त खुलियल गटरनि खे जल्द खां जल्द जेके आहिनि ढक लॻाराया वञनि, जीअं शहरनि जी जेके आहिनि ॿारनि जूं जेके जानियूं आहिनि उहे महफ़ूज़ रहनि। जी महबूब बलोच, महिरबानी अव्हां जी।